खैरपुर में शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी बंद करण शागिर्दनि खे हरासां ऐं ॿियनि मुतालबनि जी मनता लाइ शागिर्दनि सेशन कोर्ट रोड ते बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि शागिर्दनि जो चवणु आहे त शाह लतीफ़ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया तालीम दुश्मन आहे। सिंध जा तालीमी इदारा खुली विया आहिनि पर यूनिवर्सिटीअ में अञा ताईं तदरीसी अमल शुरू नाहे थियो। उन्हनि जो चवणु हो त साल में 8 महीना यूनिवर्सिटी बंदि रहे थी। वाइस चांसलर ऐं रजिस्ट्रार जे नाअहलीअ सबबि शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। कोई बि तालीम बचाइण लाइ संजीदा नाहे। हुननि वधीक चयो त यूनिवर्सिटी बंदि हुअण जे बावजूदि मुकमल फीसूं वसूल कयूं पियूं वञनि। माण्हुनि जा फसल माल ऐं ॿियो कारोबार तबाह थी चुको आहे। यूनिवर्सिटी शागिर्दनि जे साल 2022 ऐं 2023 जूं फीसूं माफ़ करे। शागिर्दनि जे एहतजाज में फंक्शनल मुस्लिम लीग जे अॻुवाणनि हाजी इमाम बख्श फुलपोटो, अब्दुल गनी फुलपोटो ऐं साबिर महेसर समेत ॿियनि बि शिरकत कई। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।